साईं अॼु हर शइ हूंदो आहे हैदरी साहब इज़त जो लख जी ॻाल्हि आहे बिल्कुलु इज़त जो हिकिड़ो रुखी मानी मिले त उहा बि लख आहे बिल्कुलु लख जी ॻाल्हि पर जे बेइज़ती वारो खणी मुर्गियूं मिलनि त उहा कंहिं शइ जी न आहे छो त ही इज़त जेका असांजी आहे त किरोड़नि जी आहे बेशक हा लखनि जी इज़त आहे जी। पर अॼुकल्ह माण्हू पंहिंजे इज़त खे नथा सोचनि लख जी ॻाल्हि आहे बिल्कुलु इज़त खे नथा सोचनि ही हिकिड़ो शहर मूंखे यादि अची वियो आहे दादन फ़क़ीर जो त हरदम पंहिंजे ख़्याल खे सुठो हलाइजे सही शरीयत खां हरगिज़ ॿाहिरि न पेर पाइजे हक़ जे हुकुम खे भला छो लिकाइजे खोले मुस्लमान खे हिकदमि ॿुधाइजे परहेज़गारीअ जो कयो ख़ुदा हुकुम क़ुर में छेर ॿधी छो भला औरत नचाइजे दुनिया लाइ न पंहिंजो छो दीन विञाइजे खॾ में अहिड़ो खटियो पए तंहिंखां पिनी खाइजे कोशिशि करे औलाद खे इल्मु पढ़ाइजे कहिड़ी कूड़ाए न उनखे नाचू बणाइजे फ़हम फ़ज़ीलत सां वेही राग ॻाइजे खदड़नि वांगुरु ख्वार थी न ताड़ियूं वॼाइजे इहा नसीहत दादन फ़क़ीर जी दिलि साण लाइजे पराई औरत जे पुठियां छो पंहिंजी हड़ फुराइजे वाह दा वाह वाह जो दादन फ़क़ीर नसीहत कयो था जी जी हा वाह वाह ज़बरदस्त